जामशोरे जी लम्स अस्पताल में सहूलतुनि जी अणहोंद बाबति ख़बरूं हलाइण ते इंतिज़ामिया पारां सहाफ़ी रबनवाज़ अबड़ो ते केस दाख़िल कराइण वारे अमल ख़िलाफ़ सियासी समाजी ऐं सहाफ़ती तंज़ीमुनि पारां एहतिजाजी रैली कढी शहर जे मुख्य चौक वटि धरणो हंयो वियो, जिते अस्पताल के डायरेक्टर एडमिन सत्तार जतोई ऐं एएमएस डॉक्टर निहाल बबर खिलाफ़ नारेबाज़ी कई वई। अस्पताल में जो रोज़ लाश निकिरनि था ऐं उन्हनि ते असां लाशनि ते भी न लिखूं, उन जी निशानदी कयूं त ही सिविल अस्पताल जामशोरे जी करप्ट इंतज़ामिया ऐं कामोरनि तरफ़ां कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। असांजो मुतालबो आहे वज़ीर आला खां, सेक्रेटरी सिहत खां, डिप्टी कमिश्नर ऐं DIG हैदराबाद खां त नोटिस वरितो वञे। ही करप्ट कामोरो जेको आहे हिते इदारनि में करप्शन करे रहियो आहे, सालनि खां जेको आहे 20 ग्रेड जी सीट ते सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर आहे, उन ते गैर कानूनी तौर वेठो आहे ऐं नोटिस वठी असांजो जेको आहे बेगुनाह जेको नालो दाख़िल कयो वियो आहे सहाफ़ियुनि मथां केस में, उहो ख़ारिज कयो वञे। अस्पताल हैदराबाद जे कामोरे सत्तार जतोई जे तरफ़ां जेको आहे सहाफ़ी रबनवाज़ अबड़ो मथां कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त उते हिकु मिसकिन मरीज़ हो जेको फौत थी वियो ऐं उनखे एम्बुलेंस न पई मिले, सिर्फ़ु हुनजी आवाज़ उथारियो, हुनजी जेके आहे सोशल मीडिया थोरे प्रिंट मीडिया में हुनजूं ख़बरूं हलायूं, उन तां मछरजी करे, बल्कि उतां जे जेके फौती मरीज़ आहे उनजो जेको वारसनि उन्हनि एहतजाज कयो अस्पताल में, त उन्हनि जे ख़िलाफ़ कूड़ो केस दाख़िल करे वरी उन में रबनवाज़ अबड़ो खे बि हिन में शामिलु करे वियो भंजनराह जे केस में। असां मुतालबो कयूं था IG सिंध खां त रबनवाज़ अबड़ो मथां जेको दाख़िल कूड़ो केस आहे फौरी तौर ते वापसि वरितो वञे। सहाफ़ियुनि खे हक़ सच लिखण ते जेकी सज़ा ॾिनी पई वञे, त जामशोरे में ताज़ो ई हेल्थ इंतिज़ामिया जे लम्स इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ ख़बर हलाइण ते रबन अबड़ो मथां कूड़ो केस कामरनि तरफ़ां दाख़िल कयो वियो आहे, जिते जेकी असां मज़म्मत कयूं था DIG हैदराबाद SSP जामशोरे खे इनखे साफ़ शिफ़ाफ़ इनकारी करणु घुरिजे। रबन मथां जेके कूड़ो केस दाख़िल कयो आहे उनखे फौरी तौर ख़तमु कयो। रबनवाज़ अबड़ो जेको जामशोरे सहाफ़ी आहे सदाईं हक़ सच लिखंदो रहंदो आहे। हीअ जेका करप्ट इंतिज़ामिया लम्स जी आहे, जंहिंजे ख़िलाफ़ उन्हनि जा करतूत ज़ाहिर करण जे लाइ हर वक़्तु सोशल मीडिया ते लिखंदो रहियो आहे, उन ते जेका कूड़ी इफ़ार थी आहे असां सख़्त लफ़्ज़नि में उन मुज़बत था कयूं। सहाफ़ी हिकिड़े मुआशरे जी का बि कोताहियूं ख़ामियुनि खे उहो पंहिंजे मंज़र आम ते आणे थो, पर जेकॾहिं सहाफ़ियुनि खे उन्हनि जे कम सां रोकियो वेंदो त पोइ इहो असांजे मुआशरे जी कमी कोताहियूं कीअं ज़ाहिर थींदियूं। असांजी आला हुकाम खां इहा ई घुर आहे त अदालती तहक़ीक़ात कराई वञे। जेकॾहिं सहाफ़ी कंहिं ग़लति काम में इन्वॉल्व आहे त हुनजा अलॻि फॉरम मौजूदु आहिनि, हुननि ते हुनजे ख़िलाफ़ कार्रवाई करे सघिजे थी। कूड़ा केस करणु कंहिं ते इहा हिकिड़ी सही ॻाल्हि न आहे। धरणे में शामिल मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे अॻुवाणनि चिता ॾिनो त सहाफ़ी रबनवाज़ अबड़ो ते दाख़िल केस ख़त्म न कयो वियो त अस्पताल जे गेट आॾो धरणो हणण सां गॾु सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा।